दरियाए सिंध के पेट में से 6 कनाले कैसे निकलोगे? वो दरियाए सिंध जो इस वक्त भी पूरे पाकिस्तान की जरूरत बड़ी मुश्किल से पूरी करता है। 1991 का वाटर अकॉर्ड क्यों नहीं सीरियसली लिया जाता? जब ये अकॉर्ड पास हो रहा था तो जो हुकूमत आज इक्तदार में है वफाक पर, वही हुकूमत उस वक्त इक्तदार में थी जब 91 अकॉर्ड को मिसयूज किया गया, जब उस अकॉर्ड को चेंज करने की या उसमें मिलिट्री करने की, फ्रॉड करने की कोशिश की, हमने आवाज उठाई। सिंधु दरिया में केनाल कढण वारो फैसलो अवाम खिलाफ है। केनाल अॾण वारो मंसूबो पाकिस्तान जे हक में ना है। वफ़ाक़ी हुकूमत जो रवैयो ठीक ना है। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े चयो आहे त अवाम खिलाफ फैसलो मुल्क जे हक में भी न हूंदा। सिंधु दरिया में अग में ही पानी कौन है तो किथां खणंदा? आखिर छो 91 वाले पानी जे ठार खे संजीदगी सां न पियो वरितो वञे? कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदी पीपल्स पार्टी जी इतलात वरी मरकज़ी सेक्रेटरी शाज़िया अतामरी चयो आहे त पीपल्स पार्टी के मुस्लिम लीग नून जी हुकूमत जे फैसलन ते ख़दशा आहिनि। मुल्क में इंटरनेट की रफ्तार सुस्त है पर हुकूमत मञण लाइ तैयार ना है। इंटरनेट अॼु रुगो पाकिस्तान न पर सॼी दुनिया लाइ अहम ज़रूरत है। बिलावल भुट्टो ज़रदारी नौजवान लीडर है, हू सिधी ॻाल्हि कंदो आहे। पीटीआई जे दौर में पाकिस्तान जी साख के नुक़सान पहुचायो वियो। आवाम मुल्क में दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ जो ख़ात्मो चाहे तो। शहीद बेनज़ीर भुट्टो कमज़ोर तबके जो आवाज़ हुई। 27 दिसंबर ते आवाम खे भेटा पेश कई। मसला वधीक आहिनि। जादू जी लठ नाहे त सब कुछ ठीक थी वञे। खैरात सां अस्पताल ऐं स्कूल हली सघनि था पर मुल्क नथो हली सघे। असां में इख्तिलाफ़ थी सघनि था पर मुल्क लाइ हिकु थियणो पवंदो। मुआशी सुधारनि लाइ स्टेक होल्डर्स खां तजवीज़ूं वरितियूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म जी क़यादत में मुल्की मईशत बहितरीअ तरफ़ वञी रही आहे। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्की तरक़ीअ जो फीथो फिरणु शुरू थी वियो आहे। मईशत में बहितरी आई है। महंगाई ऐं व्याज जी शरह में घटिताई पिण थी आहे। कोशिश है तो व्याज की शरह के सिंगल डिजिट ताईं पहुंचायो वञे। बजट वक्त माण्हू इस्लामाबाद में अची वेही रहंदा आहिनि, उहो ग़लत आहे। फ़ैसिलो कयो आहे त इस्लामाबाद में दरबार न लॻाई वेंदी। तजवीज़ूं वठण लाइ हू पाण वापारनि वटि वेंदो। सिक्योरिटी फोर्सेस जो खारजी दहशतगर्दन खिलाफ कामयाबियन जो सिलसिलो जारी। हलंदड़ साल दौरान खारजी दहशतगर्दन खिलाफ कार्रवाइन जा अंग अखर पधरा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि साल 2024 दौरान दहशतगर्दन ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खिलाफ 59,775 मुख़्तलिफ़ क़िस्म जा कामयाब इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन कया, जिन दौरान खारजीन समेत 925 दहशतगर्द मारिजी विया ऐं सभई गिरफ़्तार कया विया। इंटेलिजेंस इदारा, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस जी बरवक़्त कार्रवाई सबबि दहशतगर्दी जा केतिराई मंसूबा नाकाम थी विया। कार्रवाइनि में दहशतगर्दनि वटां वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी में मुलविस 27 अफ़गान दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो कयो। दखण कोरिया में मुसाफिर जहाज के लैंडिंग दौरान बाहि लगी वही 124 मुसाफिर जुल जो शिकार। केतिराई ज़ख़्मी, ॿिनि ॼणनि खे बचायो वियो। एमरजेंसी अमले जहाज के लगल बाहि ते ज़ाब्तो आणे छॾियो। हादसो लैंडिंग गियर में ख़राबी सबबि पेश आयो। जहाज में फाथल मुसाफिरनि खे ॿाहिरि कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। दखण कोरिया जी हुकूमत हादसे जी जांच जी हिदायत करे छॾी। हादसे जे शिकार जहाज में 175 मुसाफिर ऐं अमले जा 6 ॼणा सवार हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां दखण कोरिया में जहाज हादसे ते दुख जो इज़हार। क़ीमती जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दखण कोरिया में जहाज किरी तबाह थियण वारे हादसे ते दुख पहुतो आहे। हू मुतासिर ख़ानदान ऐं दखण कोरिया जे अवाम सां दुख जी हिन घड़ी में गॾु आहिनि।
सदर आसिफ अली ज़रदारी अॼु सेवन शहर जो दौरो कंदो। सदर हज़रत लाल कलंदर शहबाज जी दरगाह ते हाज़िरी बि भरींदो। इंतज़ामिया पारां शहर जे ॿिनि हंधनि ते हेलीपैड तयार, सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। सदर आसिफ अली ज़रदारी जे आमद जे मौक़े ते जियालिन शहर खे पार्टी झंडनि सां सिंगारे छॾियो। पारा शनार वाक़िए ख़िलाफ़ कराची में 3 ॾींहं में 12 खां वधीक हंधनि ते धरना, निमाइश, शाहराह फैसल, मलीर ऐं गोलीमार जे रोडनि ते धरणनि सबबि ट्रैफ़िक रवानी मुतासिर। गुलिस्तान जौहर में कामरान चौरंगी ते बि धरणो लॻल। पावर हाउस चौरंगी, यूनिवर्सिटी रोड ते सफारी पार्क भरिसां ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर। अबुल हसन असफानी रोड, 5 स्टार चौरंगी ऐं सरचानी टाउन में बि एहतजाज। नेशनल हाईवे ते टाउनशिप स्टील टाउन मोड़ वटि बि एहतजाज जारी। ट्रैफ़िक पुलिस इख़्तियारनि मूजिबि ट्रैफ़िक जी रवानगी लाइ मुतबादिल रूट इख़्तियार कया विया आहिनि। गोजपुर भरिसां घर मां चोरी दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में भाॻियो क़त्ल, 1 ज़ख़्मी। ॻोठ बागरी बहलकानी में राति देर सां हथियारबंद छुपायो माल चोरी करण लाइ घर में दाख़िल थिया। घर धड़नि जे सुजाग थियण ते हथियारबंदनि जी फायरिंग में अब्दुल समद ॾाहाणी मारिजी वियो। अब्दुल कदीर ॾाहाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पने अकिल में हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़त्ल, ॻोठाणो ज़ख़्मी। एडिशनल सेशन कोर्ट ॿाहिरां हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में ॻोठ मच्छर चाचड़ वासी माजिद चाचड़ मारिजी वियो ऐं नज़ीर चाचड़ ज़ख़्मी थी पियो। वाक़िए बाद लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। डंडे बागे वेझो 8 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान जो वाह मां लाश हथ। नसीर वाह मां बचियल मरियन जे माउ कोली जो लाश मिलियो। इलाइक़े वासियुनि जे इत्तला ते पुलिस पहुची लाश पडराए अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि क़त्ल जो इल्ज़ाम मढ़ींदे चयो आहे त संदसि नौजवान खे बासरन नशो ॾेई क़त्ल कयो आहे। वाक़िए जी जांच कराई वञे। जिलोरी भरिसां नौजवान पुरस्कार नमूने फोत, वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। ॻोठ गुलाम अली लाशारी में राति देर सां नौजवान अमजद अली लाशारी पुरस्कार नमूने फोत थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। मुल्क में थधि जी लहर बरक़रार, मथां इलाइक़नि में बर्फ़बारी, मैदानी इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ। स्कर्दू में गुज़िरियल ॾींहं खां बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। अस्तूर जे मथां इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्तो ज़मीनी रस्तो घटिजी वियो। काटू 13 डिग्री सेंटीग्रेड सां स्कर्दू मुल्क जो थधो तरीन इलाइक़ो करार। सिंध जी सूंह गोरखल स्टेशन ते बि पारो 4 रिकॉर्ड। सिंध जे अक्सर इलाइक़नि में सुबुह जे वक़्तु कोहीड़ो। गादीवारी शहर कराची थधि जी शिदत वधी वई। मौसमियात खाते तरफ़ां ईंदड़ कुझु ॾींहंनि दौरान मौसम थधी ऐं ख़ुश्क रहण जी अॻकथी। गज़ा जंग बंदीअ लाइ कोशिशूं जारी। कतर जे वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर जी हमास जे वफ़द सां मुलाक़ात। हमास जे अॻवान ख़लील अल हया ऐं कतर जे वज़ीर आज़म विच में जंग बंदी मुआहिदे ते ख़यालनि जी ॾे वठ। पाकिस्तान जो नौजवान ओपनिंग बैट्समैन साइम अयूब बेहतरीन कारकर्दगी ज़रिए एजाज़ माणे वरितो। ICC साइम अयूब के मेंस एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर लाइ नामज़द करे छॾियो। नौजवान रांदीगर ऑस्ट्रेलिया, ज़िम्बाब्वे ऐं ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ सुठी कारकर्दगी ॾेखारी। साइम अयूब मजमूई तौर ते 9 वनडे मैचेस में 3 सेंचुरियन ऐं 1 हाफ सेंचुरी जी मदद सां 515 रन्सूं ठाहियूं। इंग्लैंड जो गस एटिक्सन श्रीलंका में 2 मैच ऐं वेस्ट इंडीज़ रांदीगर शिमार जोसेफ अवार्ड लाइ नामज़द।